शामिल कंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान हलंदड़ महीने सूबाई असेंबली तोड़ण जो ऐलान करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा जी पार्लियामानी मेंबरनि सां वीडियो लिंक के ज़रिए ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त जेकॾहिं हुकूमत आम चूंडुनि जी तारीख़ ॾियणु चाहे थी त असां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। मुल्क जी ज़रूरत आहे त मुल्क में सियासी इस्तेहकाम अचे। सियासी इस्तेहकाम ईंदो तॾहिं ई मुआशी इस्तेहकाम ईंदो। हुन चयो त परवेज़ इलाही मूंखे असेंबलियूं टोड़ण जो इख़्तियार ॾेई छॾियो आहे। असां हिन ई महीने सूबाई असेंबलियूं टोड़ींदासीं ऐं चूंडुनि ॾांहुं वेंदासीं। मेंबर चूंडनि जी तयारी कनि। इमरान ख़ान चयो त अनक़रीब असेंबलियूं टोड़ण जो ऐलान कंदासीं। इलेक्शन मुल्क जी घुर्ज आहे, PTI जी न। चूंडुनि में देरि थिए थी तॾहिं बि असांखे फ़ाइदो पवंदो। PTI चेयरमैन चयो त मूं वारी काल्ह वारे बयान खे टोड़े मोरड़े पेश कयो वियो। काल्ह वारे बयान सां खेनि ग़लतफ़हमी थी वई। उन्हनि सां कहिड़े मामले ते ॻाल्हियूं थींदियूं। संदन हुकूमत में अचण जो मक़सदु छा हो? चोरी माफ़ कराइण जिन खे जनरल मुशर्रफ एनारो ॾिनो उन्हनि सां ॻाल्हियूं थी नथियूं सघनि। आज़म सवाती बाबति सवाल जे जवाब में इमरान ख़ान जो चवणु हो त आज़म सवाती लाइ सभिनी खे एहतजाज करणो आहे। हिक ट्वीट में कयल तनक़ीद ते आज़म सवातीअ खे तशदुद निशानो बणायो वियो आहे। इमरान ख़ान वफ़ाक़ी सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त संदन कोशिश इहा आहे त हाणे ई चूंडूं खटे नथा सघनि त देरि करे रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन उन्हनि सां मिलियल आहे। खेनि इक़्तिदार में आणींदड़ सहूलियतकारनि खे ख़बर नाहे त मुल्क केॾांहुं वञी रहियो आहे। हुन चयो त मुंहिंजी अगकथी आहे त मुल्क खे तबाही जे किनारे ते छॾे ही वरी भॼी वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला ऐं ख्वाजा साद रफ़ीक़ चयो आहे त धमकियूं ऐं ॻाल्हियूं गॾु नथियूं हली सघनि। ग़ैर मशरूत ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। लाहौर में वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला ऐं ख्वाजा साद रफ़ीक़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त साल 2018 वारी चूंड इमरान ख़ान खे चोरी करे ॾिनी वई हुई। पोणा 4 साल इमरान ख़ान वफ़ाक़ में हुक्मरान रहियो, जंहिं बाद आइनी जमहूरी तब्दीली जे नतीजे में इमरान ख़ान जो दुरो ख़त्म थी वियो। हुकूमत ख़त्म थियण खां पोइ इमरान ख़ान जूं साज़िशूं हिकु हिकु करे नाकाम बणायूंसीं। उन्हनि चयो त इमरान ख़ान कल्ह धमकी जोगनि ॻाल्हियुनि जी आछ कई। असांजी कुझु इतिहादियुनि खे संदसि अहिड़ी आछ ते सख़्तु ख़दशा आहिनि। धमकियूं ऐं ॻाल्हियूं गॾु नथियूं हली सघनि। ॻाल्हियूं संदसि ज़रूरत आहे, असांजी न। इहे पाण ॻाल्हाइनि, आछ कनि ऐं पोइ ॿुधाइनि त शर्मसारी महसूसु कनि था। साद रफ़ीक़ जो चवणो त असांजे वेझो असेंबलियूं तोड़ण सुठो अमल नाहे। असां चाहियूं था त चूंडूं मुक़ररु वक़्त ते थियनि। जेकॾहिं अवां ॻाल्हियूं करणु चाहियो था त फ़ैसिलो PDM कंदी। अवां संजीदा ॻाल्हियूं कंदव त संजीदा जवाबु मिलंदो। हुन चयो त शहबाज शरीफ़ जे मीसाक मईशत वारे आछ जो इमरान ख़ान जी हुकूमत मज़ाक़ बणायो हो। अॻूणे हुकूमत सां कानून साज़ीअ में सहकार कयो ऐं असांखे NRO जो मेहणो ॾिनो वियो। रेलवे वारे वज़ीर चयो त माज़ी में बि असांजा ग़ैर रस्मी राब्ता थिया आहिनि। असां चयो आहे त जेकॾहिं अवां ॻाल्हियूं करणु चाहियो था त फ़ैसिलो PDM खे करणो आहे। ॻाल्हियूं कॾहिं बि मशरूत नाहिनि थींदियूं। नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी चयो आहे त इहे मुल्क लुटींदा आहिनि ऐं ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। अवाम में वेही खाधो नथा खाई सघनि, चूंडियूं छा विढ़ंदा। लाहौर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त मुल्क जी 75% आबादी चई रही आहे त चूंडूं करायूं वञनि। तव्हां खां मुल्क नथो हले। ॿई नाणनि वारा वज़ीर पाण में विढ़ी रहिया आहिनि। हुन चयो त असांजा फ़ैसिला थी चुका आहिनि। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो हिसो नथी विझणु चाहे त उन्हनि जी मर्ज़ी आहे। असांजे वकीलनि जी गॾियल राय आहे त गवर्नर राज नथो लॻी सघे। असां चूंडुनि लाइ तयारु आहियूं। संदसि चवणो हो त PDM रुॻो पंहिंजा केस ख़तमु कराइण में संजीदा आहे। उन्हनि जो सभु कुझु ॿाहिरि आहे। खेनि पाकिस्तान जी ज़रूरत नाहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इतिहादियुनि इमरान ख़ान सां गॾु कमु न करण जो फ़ैसिलो कयो आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन घणो कुझु सिखी वरितो हूंदो, हाणे उन में संजीदगी अचणु घुरिजे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो आहे त इमरान ख़ान खे बेएतमादी ज़रिए जमहूरी तरीक़े सां कढियो वियो हो। हू पंहिंजी कारकर्दगी न ॾेखारे सघियो। अलाह जो शुक्र आहे त संदसि इक़्तिदार ख़त्म थी वियो। ॻाल्हियुनि लाइ शर्त नाहिनि रखिया वेंदा। पाकिस्तान जी बहितरी लाइ ॻाल्हि ॿोल ज़रूरी आहे। इमरान ख़ान ॻाल्हियूं करणु चाहे थो त पोइ हिते न हटंदासीं। हुन चयो त मुनिस इलाही जेको चयो आहे त उन खां बचो। असां इमरान ख़ान खे आइनी तरीक़े सां कढियो। एतिरी ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में नथी अचे। इमरान ख़ान सिंध जे लाइ कुझु न कयो। 1100 अरब रुपयनि जो ऐलान करे हलियो वियो। इमरान ख़ान बि टेड़े थो त ज़रियनि पैसा गॾु कया अने उहे काॾे विया। संदसि चवणु हो त खेनि ख़बर आहे त माण्हू तकलीफ़ में आहिनि। मुल्क में बदतरीन ॿोॾ आहे। जनवरी में डोनर्स कॉन्फ्रेंस थियण वारी आहे। इन लाइ कमु करे रहिया आहियूं। ॿोॾ सबबि 20,000 खां वधीक स्कूल तबाह थिया।
चूंडू स्कूलनि में कराई वेंदियूं आहिनि। अॻु में माण्हुनि खे त बचायो, चूंडू वक़्त ते थी वेंदियूं। मुराद अली शाह वधीक चयो त सूबे जी बहितरीअ लाइ MQM सां गॾु हलणु चाहियूं था। उन्हनि सां अॻु इत्तेहाद आहियूं। MQM वारा अॻु बि पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदा रहिया आहिनि। संदन ख़दशा ख़तमु कंदासीं। इन खां अॻु सकाफ़ती ॾिहाड़े जी तक़रीब सां ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त साल 2009 में आसिफ अली ज़रदारी अफ़गानिस्तान वियो हो। उते आसिफ ज़रदारी जी सिंधी टोपीअ ते एतिराज़ कयो वियो। इन खां पोइ सिंध उहो ॾींहुं मल्हाइण जो फ़ैसिलो कयो। शागिर्दनि तमामु सुठे अंदाज़ में सकाफ़त खे पेश कयो। हिते पाकिस्तान जे सभिनी रंगनि खे ॾिठो। नाज़रीन, पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त असेंबली तोड़ लाइ इमरान ख़ान जे इशारे जा मुंतज़िर आहियूं। लाहौर में परवेज़ इलाही पंजाब असेंबली स्पीकर सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मुनिस इलाही बि मौजूदु हो। मुलाक़ात में सियासी सूरत हाल, पंजाब असेंबली जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ऐं क़ानूनी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। चौधरी परवेज़ इलाही चयो त असां इमरान ख़ान सां गॾु आहियूं ऐं रहंदासीं। 27 किलोमीटरनि जी वज़ीर आज़म जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी रही आहे। हुन चयो त असां जंहिंजो साथ ॾींदा आहियूं त उन सां निभाईंदा आहियूं। पंजाब असेंबली टोड़ण लाइ इमरान ख़ान जे इशारे जा मुंतज़िर आहियूं। संदसि चवणो हो त अपोज़िशन वारनि जा नंबर घटि ऐं ॻाल्हियूं वधीक आहिनि। बेएतमादी ऐं गौन राज जूं ॻाल्हियूं भभकियूं साबित थींदियूं। इमरान ख़ान क़ौम जो हक़ीक़ी लीडर आहे। पंजाब असेंबली ऐं वॾी वज़ारत संदसि अमानत आहे। PTI अॻुवाण ऐं क़ौमी असेंबली अॻूणे स्पीकर असद कैस चयो आहे त जनरल कमर जावेद बाजवा खे मुलाज़मत में वाध ॾियण वारो फ़ैसिलो ग़लति हो। पंहिंजे हिकु बयान में PTI अॻुवाण असद कैस चयो त जनरल कमर जावेद बाजवा खे मुलाज़मत में वाध ॾियण वारे फ़ैसिले ते सभई पशेमान आहिनि। एक्सटेंड वारो फ़ैसिलो कहिड़नि बि हालतुनि में करणो पियो, पर उन वक़्तु ग़लती थी। वाज़े रहे त 19 ऑगस्ट साल 2019 ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जनरल कमर जावेद बाजवा खे वधीक 3 सालनि लाइ आर्मी चीफ मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करायो हो। बाद में रियाज़ हनीफ़ राही तरफ़ां सुप्रीम कोर्ट में नोटिफिकेशन जी मुअत्तली बाबति दरख़्वास्त जमा कराई वई, जंहिं ते सुप्रीम कोर्ट आर्मी चीफ जे मुदे में 6 महीननि जी मशरूत वाध जी मंज़ूरी ॾींदे चयो त आर्मी चीफ जे मुदे ऐं इस्तेफ़ाक़ बाबति क़ानून साज़ी 6 महीननि में कई वञे। नाज़रीन, सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत बोर्ड में सभ खां बहितर कारकर्दगी ॾेखारी आहे। ख़ानगी TV चैनल सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बोर्ड मुतासिर इलाइक़नि में 20 लख खां वधीक घर तबाह थिया आहिनि। घरनि जी अदावत लाइ सिंध हुकूमत अरब रुपया ख़र्च कंदी। हुन चयो त मुतासिरनि खे 4,74,000 खां वधीक ख़ीमा फ़राहम कया विया आहिनि। 17 लख ख़ानदाननि खे सिंध हुकूमत राशन फ़राहम कयो आहे। संदसि चवणो त सिंध जे 80 सैकड़ो इलाइक़नि में पाणी हो, जंहिंखे कढियो वियो। बोर्ड मुतासिर 90 सैकड़ो इलाइक़नि मां पाणी कढियो वियो आहे। शर्जील इनाम मेमण वधीक चयो त सिंध जे कुझु इलाइक़नि में हिन वक़्तु बि पाणी बीठो आहे ऐं उन्हनि इलाइक़नि मंझां पाणी निकाली जो अमल तेज़ी सां जारी आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज वतन अज़ीज़ जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। दुश्मन जी कंहिं बि क़िस्म जी अॻुभराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। भारत कॾहिं बि पंहिंजे कंहिं मक़सद में कामयाबु न थींदो। पाक फ़ौज जे इतलात बाबति शोबे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर लाइन ऑफ कंट्रोल ते रख चक्री सेक्टर जो दौरो कयो, जिथे खेसि LOC जी ताज़ी सूरत हाल ऐं फॉर्मेशन जे ऑपरेशनल तयारियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऑफिसरनि ऐं जवाननि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं संदन पेशावराणी क़ाबिलियत ऐं बुलंद हौसले खे वाखाणियो। इन मौक़े ते जनरल आसिम मुनीर चयो त असां गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर बाबति भारतीय क़यादत जे ताज़ी गैर ज़िम्मेवारनि बयाननि जो नोटिस वरितो आहे। पाकिस्तान जी फ़ौज वतन अज़ीज़ जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। आर्मी चीफ चयो त दुश्मन जी कंहिं बि अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। भारत कॾहिं बि पंहिंजे कॾनि मक़सदनि में कामयाबु न थींदो। दुनिया गॾियल क़ौमनि जे ठहिराइण मूजिबि कश्मीरी अवाम सां कयल वादो पूरो कयो। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सिंधी क़ौम खे सकाफ़ती ॾींहं जूं वाधायूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध जी सकाफ़त सिंधू तहज़ीब ऐं इस्लामी तहज़ीब जो ख़ूबसूरत संगम आहे। मोहनजोदड़ो सिंधी सकाफ़त जी माउ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अजरक, टोपी, रिली, लोक अदब, मौसीक़ी, रवायती खाधा पंहिंजी हिकु धर सुञाणप रखनि था ऐं पाकिस्तान जी सकाफ़त, फ़न ऐं अदब खे हथी वठाइण पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर आहे। परॾेही वज़ीर चयो त नौजवान दुनिया में पंहिंजी सकाफ़त खे जदीद अंदाज़ में हथी वठाइण लाइ भरपूर किरदारु अदा कनि।
नाज़रीन, कराची में सकाफ़ती ॾियार जे हवाले सां टिकटॉकर्स पारां जागृता रैली कढी वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर बशीर मीरजत। जी, हर साल जी हिन साल भी सिंधी मीडिया तरफां जो धरती टीवी जो स्लोगन है मुंहिंजी धरती मुंहिंजो शान नए सिर अडावत जो अज़म जे सिरे हेठि सिंधी माण्हू जेको आहे सो कराची सिंध जी राजधानी कराची में हर साल रैली कंदा आहिनि जिते सोशल मीडिया ऐं टिकटॉक जूं मशहूरु टिकटॉकर आहिनि उहे हिते रैली कढंदियूं आहिनि CV ते उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू उन बाबति छा था चवनि सकाफ़त खे कीअं सेलिब्रेट था कनि। सभिनीनि खां पहिरियां त थैंक यू सो मच सिंधी मीडिया खे, उर्दू मीडिया खे, सिंध पुलिस खे ऐं उन्हनि सभिनीनि खे थैंक यू जिन्हनि असांखे प्रोटोकॉल कयो आहे, प्रोटोकॉल ॾिनो आहे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो आहे, जंहिंजी वजह सां असां एॾी आज़ादी सां पंहिंजी रैली जो इनकाद कयो ऐं इलाही सुठे तरीक़े सां ख़तमु थी वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे सिंध में रहंदड़ सिंध खां ॿाहिरि रहंदड़ पर ॾींहं हर सभिनीनि खे सिंधी ॾियारे जी खोड़ सारी मुबारकूं। जिते बि हुजो पंहिंजे कल्चर खे न विसारियो, असांजे क़दीमी कल्चर आहे, इनखे असांजी न्यू जनरेशन अगरि विसारे छॾींदी या असांजा माण्हू विसारे छॾींदा त हिनखे पोइ कीअं यादि रखिबो। त पंहिंजे कल्चर खे हमेशह यादि रखो, जंहिं बि सूरत में तव्हां हिनखे मल्हाए था सघो पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो ऐं पंहिंजे पाण में यूनिटी एतिरी रखो त ॿियो अची करे तव्हांजे मथां तनक़ीद न करे सघे। असां हिक ॿिए खे ई किराइण जे पोयां अगरि लॻी वेंदासीं त टियां माण्हू अची करे असांखे ई किराईंदा। त जेका असांजी रैली आहे इहा असां पंहिंजी डेडिकेट बि उन्हनि खे कयूं था जिन्हनि वीचारनि जेके सैलाब ज़दगान आहिनि ऐं जेके हिन वक़्तु मुश्किल में आहिनि। त असांजी जेका इहा शानदार रैली हुई इहा सैलाब ज़दगान जे त अॼु असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे सिंधी कल्चर डे, जंहिंखे माशाल्लाह है यूथ अक्सा अलीशा ऐं आयशा ऑर्गेनाइज़ कयो आहे। त ही तमामु घणो सुठो आहे त असांजी यंग जनरेशन खे ख़बर पए त असांजी सिंधी सकाफ़त आहे छा। तंहिंखां अलावा असांजो पैगाम आहे मोहब्बत ऐं मोहब्बत जो, अमन जो, ऐं तंहिंखां अलावा सिंध महिमान नवाज़ी में तमामु घणे अॻिते आहे। त असांजी जेका धरती सिंध धरती आहे उहा असां सभिनि जी माउ आहे। ऐं तव्हां ॾिसो जेका असां अजरक सां गॾु असांजी जेको टोपी जो निशान आहे हू असांजो एतिरो वॾो शान आहे छो त हुन ते महराब जो निशान आहे। ख़ुशी थींदी आहे छो त असां इहो पंहिंजो ॾींहुं ईअं ई मल्हाईंदा आहियूं जीअं ईद मल्हाईंदा आहियूं। त इहे असां लाइ बिल्कुलु ईद आहे। त असां इहो चवंदासीं पंहिंजे कल्चर सां प्यार कयो ऐं पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो छो त असां कॾहिं बि पंहिंजी सकाफ़त खे नथा विसरूं। अजरक आहे, असांजी शान आहे, टोपी आहे। त ॾिसो न अजरक जो जेको ॻाढ़ो रंग आहे हुनजो मतिलबु आहे क़ुर्बानी ऐं मोहब्बत, ऐं जंहिंमें हिन में वाइट डॉट आहिनि हुनजो मतिलबु आहे त मोहब्बत ऐं महिमान नवाज़ी। त असां जेके आहिनि काफ़ी सिटीज़ मां असां लाइ माण्हू आया आहिनि। असां इहा माशाल्लाह चौथी रैली आहे जेका सक्सेसफुल आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॻिते बि असां जेको आहे वधाईंदा रहंदासीं जेसि ताईं असां पंहिंजी रैली अॻिते वधाईंदा रहंदासीं, पंहिंजी सकाफ़त के अॻिते प्रमोट कंदा रहंदासीं। सिंधी कल्चर डे हम रियली इस तरह मनाते हैं जैसे ईद का दिन होता है और ईद के दिन से ज़्यादा इस दिन का हम लोग एहतमाम करते हैं। और थैंक यू सो मच ऑल ऑफ यू सारे मीडिया का और जितने भी हमें सिक्योरिटी दी सबका बहुत बहुत शुक्रिया कि उन्होंने हमारे साथ ताउन किया और ऐसे ही आगे भी ताउन करते रहे। सिंध कल्चर डे है तो हम लोगों ने सब लड़कियों ने सबने रैली निकाली है और कराची के बाहर से मुख्तलिफ जगहों से भी लोग आए रैली में अपना कल्चर डे सेलिब्रेट करें, अपने कल्चर को प्रमोट करें। तो GS सिंध।